अस्सलाम वालेकुम नाज़रीन, उम्मीद ॾिसी रहिया आहियो इस टीवी न्यूज़ माया ख़दीजा फ़ातिमा नज़र विझूं था हिमल जी अपडेट ते। नाज़रीन, जाती खां रिपोर्ट करे रहियो आहे असांजो रिपोर्टर नثار अहमद समैजो। जाती जे साहिली पट्टी खे पाणी फ़राहम कंदड़ जाती माइनर शाख जे आबादगारन पारां पाणी जी खोट ख़िलाफ़ शेर खान रेगुलेटर आबादगार अॻवान खादिम हुसैन वंगाई अलाह ॾिनो पवण जी अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरनो हयो वियो। मुतासिर आबादगारन तरफ़ां जाती माइनर शाख जा दरवाज़ा बंद करे खोट वारो पाणी वठण खां इनकार। हिननि जो चवणो हो त आपाशी खाते जा अमलदार पाणी पैसनि एवज़ वेकिरो करे रहिया आहिनि। वाराबंदी ते बि अमल नथो थिए। पाणी जी लाॻीतो खोट सबबि साहिली पट्टी में ॾुकार आहे। सरियाल जो बेचारो सड़ी रहियो आहे। हिननि मुतालबो कयो त पाणी ॾेई नुक़सान खां बचायो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो।